मुझे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में बियो थींदो केर न को आहे न को हुयो न क़यामत ते को अहिड़ो थींदो। ये हिकिड़ी ज़ात। तॾहिं त हज़रत हसन साईं जन जे साम्हूं वेही मुस्तफ़ा जे हुक्म सां इजाज़त सां साईं जन जी मदह ऐं सना में शेर तो चवे। शेर हज़रत हसन बोलन त वहसन मिन कलम तरक़त आईनी वहसन मिन कलम तरक़त आईनी व अजमल मिन कलम तल दिन निसाउ खुलिक़त मुबर्रम मिन कुल्ल आइबिन कअन्नक कद खुलिक़त कमा तशाउ। महबूब अल्लाह ताला तोखे ईअं ठाहियो आहे ॼण त जीअं तुंहिंजे दिलि घुरियो पे अल्लाह तोखे अहिड़ो हसीन ठाहे छॾियो आहे। उन हबीबन करीमन जा तहां ई असां उम्मती आहियूं। चए मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट ताइफ वारन केॾी जफ़ा कई पोइ बि त दिल भरत निल दुआ कई। भाऊ मूंखे ॿुधाए पियो त हिन दफ़े मां ताइफ बि वयुमि। ताइफ बि हबीबन करीमन जी पसंदीदा शहर ताइफ। साईं जन ॿुधो अथव आलमन को तबलीग जे इरादे सां विया उते उन्हनि ॾाढी तकलीफ़ ॾिनी। पोइ ईअं रिवाज जे अंदरि ईंदो आहे त साईं जन हिकिड़ो बाग हुयो उन बाग में अंदरि टपी विया। अंगूर जी वल हुई थॾो अंगूर उन जे वञी साईं थोरो छांव में वेठा ज़ख़्मी हालत में। उहो बाग साईं जन जे रिश्तेदारनि जो उहे मालिक परे खां ॾिसनि पिया हुया कुफर में। पंहिंजे नौकर खे मोकिलियऊं कुझु अंगूर बि ॾिनऊं कुझु पाणी बि ॾिनऊं त वञ आयो आबे ॾाॾे जे मज़हब खां माण्हुनि खे फेराइण तकलीफ़ आई अथसि वञेसि इहे खणी वञी ॾे नौकर खे। वो नौकर अंगूर भी खणी तो अचे पानी भी खणी आयो। साईं जन जाडो आयो अचे अर्ज़ कई त साईं तव्हांखे तकलीफ़ ॾिनी अथऊं। पाण फरमायो हा। हुन पेश कया त साईं मालिकनि ॾिना पानी भी आहे अंगूर भी आहे। हबीबन करीमन खे ज़रूरत आई इन शइ। साईं जन बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी करे अंगूर भी खयूं त हुन ॾिठो ॿुधो। साईं जन पानी भी पीतो अंगूर भी खाधा। त साईं जन खे उन चयो नौकर साईं इहे कहिड़ा लफ़्ज़ तव्हां पढ़िया ॾाढा प्यारा लफ़्ज़ आहे। साईं जन फरमाया त मां बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी। तो उन्हें चयो साईं ॿिया त न पढ़ंदा। पाण फरमायो ॿिया न पढ़ंदा आहिनि मां पढ़ंदो। चए थी भला मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे छो तकलीफ़ हिननि ॾिनी आहे छा माजरा आहे। साईं जन उन ॾे निहारियो पाण फरमायसि त तूं हितां जो नाहीं छा। हुन चयोसि मां हितां जो न आहियां। किथां जो आहियां। उन अर्ज़ कयोसीं मां नैनवा इलाइक़े शाम जे नैनवा इलाइक़े जो आहियां। साईं जन फरमायो त नैनवा चईंसि हा। पाण फरमायो त मुंहिंजे भाउ यूनुस जे इलाइक़े जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। त हुन पुछो त यूनुस तव्हांजो भाउ केरु यूनुस केरु। साईं जन फरमायो त यूनुस साहिबुल हौद मच्छीअ वारो जेको पैगंबर नबी हुन ॾिसी करे जो तव्हां उनखे सुञाणो था। साईं जन फरमायो त उहो अल्लाह जो नबी हो। कि तव्हां उनखे सुञाणो था। साईं जन फरमायो हा मां उनखे सुञाणा थो उहो बि अल्लाह जे तरफ़ खां उन क़ौम जे लाइ नबी थी आयो जीअं अल्लाह ताला मूंखे हिन काइनात जे लाइ नबी बणायो। हुन ॾिसी करे चयो त तव्हां बि उन वांगुरु नबी आहियो। साईं जन फरमायो मां उन वांगुरु नबी आहियां तॾहिं मूंखे नथा आहे असां बसि उहो साईं जन जे क़दमनि ते किरी पियो क़दमनि ते किरी पियो। चईं अॻु में मूंखे कलमो पढ़ायो जे तव्हां उन नबी वांगुरु नबी आहियो त कलमो पढ़ायो। साईं जन ख़ुशि थी पिया कलमो पढ़ायूं। पोइ हुन साईं जन जो उहो खून मुबारक उहो बि साफ़ कयो। साईं जन खे कुझु ज़ोर ॿोर बि ॾिनई। साईं जन खे चई तव्हां नबी ख़ुदा जा हो तरह कलमो पढ़ी करे मुसलमान। उन शख़्स जो नालो हो अद्दास। अॼु ॾींहं ताईं उन ताइफ़ में उहा हिकिड़ी नंढड़ी मस्जिद आहे उन नाले सां अद्दास जे नाले सां। ऐं इहा उन जाइ ते आहे जिते इमामुल अंबिया साईं जन होॾो ज़ख़्मी थी करे अचे उन अंगूर जे वल उन जे हेठां वेठा। बहरहाल हो माल के ॾिसंदा रहिया। पोइ उन्हनि घणो कुझु कयो पर मां ॿुधाइणो इहो पियो घुरां त अहिड़ा मुस्तफ़ा साईं जन तकलीफ़ूं ऐं सूर सही उम्मत जे लाइ पे बार बार अल्लाह को दुआ घुरी। तॾहिं आलमन को ॿुधो अथव त जिबरील अमीन ॿियो फ़रिश्तो गॾु वठी आयो। साईं हे मलाइक अल्लाह जे तरफ़ खां जबलनि ते मामूर आहे जे हुकुम कयो त इहो मके जा ॿ वॾा पहाड़ खणी अचे
ये ताइफ वारन के जियां अन्न जा दाना पीसबा इं पी छड़े ताके तकलीफ दिनी तो हबीबन करीमन फरमायो त न जिब्रील मां का पांजे कौम जे तबाही जे पांजे बात सम दुआ न कंदुसि अञा पाण फरमायो त अल्लाहुम्मा हद कौमी फइन्नहुम ला यालम मुंहिंजा रब मुंहिंजे कौम खे हिदायत करे मूंखे नथा सुञाण फरमायो त जिब्रील जे हिननि न सुञातो माना हिननि जे नस्ल मां को पोइ ते सुञाणे त मां मुहम्मद करीम जा ॾुख लही पवंदा माशाअल्लाह उहो ताइफ चईंदा मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट ताइफ वारनि केॾी जफ़ा कई पोइ बि त दिल बरतन लाइ दुआ कई ताइफ वारनि केॾी जफ़ा कई पोइ बि त दिल बरतन लाइ दुआ कई दुश्मन ते ईअं रहमत जी ॿियो बारिश बणिजी वसंदो केर बारिश बणिजी वसंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट जंहिं दम दिल बर अर्श वयो हो चाह मंजार बहीअ चयो हो तूं ई पीरी मेहमानो पहिरियों तूं ई पीरी मेहमानो पहिरियों तोखां अॻे हिते ईंदो केर तोखां अॻे हिते ईंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट महशर महल सभई जिते ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा महशर महल सभई जिते ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा आदम चवंदो अहमद आणियो मूसा चवंदो अहमद आणियो कादिर सां ॿियो पुछंदो केर कादिर सां ॿियो पुछंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट रोज़े हशर फारूक बिरोही विझंदु सिर बखे हबीब जी ड्रोही रोज़े हशर फारूक बिरोही विझंदु सिर बखे हबीब जी ड्रोही मालिक माफ़ी मञो हसनीअ जी तू न मञे त मञींदो केर तू न मञे त मञींदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट